बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो अॼोको टॉपिक आहे कोरोना वायरस। कोविड वायरस आहे छा? पहिरीं ॻाल्हि त वायरस आहे छा? वायरस लफ़्ज़ जेको वायरान मां निकितल आहे। वायरान मीन्स पॉइज़न, ज़हर। अच्छा, रशियन बायोलॉजिस्ट हुयो आइवानोस्की, जंहिं पहिरियां इन वायरस खे जेको आहे डिस्कवर कयो। छाकाणि त वायरस तमामु नंढड़ी हिकिड़ी एंटिटी आहे, हिकिड़ो नंढड़ो जानदार आहे। कुझु साइंसदान त इन खे मुकमल जानदार बि नथा सॾनि। ही लिविंग साह वारी शइ ऐं नॉन लिविंग जे विच ते आहे। अञा हिनखे न मुकमल लिविंग डिक्लेयर कयो वियो आहे त हीअ को ज़िंदा शइ आहे, न जेको आहे हिनखे नॉन लिविंग यानी गैर जानदार शइ डिक्लेयर कयो वियो आहे। त हीअ ॿिन्ही जे बॉर्डर ते आहे, विच ते आहे। न मुकमल ज़िंदा आहे, न मुकमल गैर जानदार शइ आहे। अच्छा, छाकाणि त वायरस जेको हूंदो आहे उहो कोशिशि कंदो आहे त उहो हिकिड़े जानदार खां ॿिए जानदार में मुंतक़िल थिए। जीअं हू कंहिं जानदार में अंदरि दाख़िल थो थिए, उनजे जिस्म जे सेलनि में, उनजे जीव घणनि में दाख़िल थींदो त उहो पंहिंजी ज़िंदगी बरक़रार रखंदो। उनखे असां ज़िंदा चई सघूं था, छाकाणि त हू पंहिंजा प्रोटीन्स ठाहींदो उनजे जिस्म में, ऐं उनजो जिस्म जा सेल जेके आहिनि से पंहिंजा प्रोटीन ठाहिण जे बजाए वायरस जा प्रोटीन ठाहिणु शुरू कंदो, ऐं नतीजे में वायरस उनजे सेलनि यानी जीव घणनि जे अंदरि पैदा थींदो। त वायरस जा काफ़ी क़िस्म हूंदा आहिनि। RNA या DNA जे हिसाब सां उन्हनि खे क्लासिफाई कंदा आहियूं मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में। हिकिड़ो एंटिटी थी वई जेके असां जानदार बि नथा चई सघूं, गैर जानदार बि नथा चई सघूं, हिकिड़ी एंटिटी आहे। अच्छा, नंबर ॿ शइ त हीअ जेको कोरोना वायरस आहे, छा असां हिन खे हल्को वठी सघूं था? या कुझु नौजवाननि में इहो आहे त असांजी जेको इम्यून सिस्टम आहे या क़ुव्वत मुदाफ़िअत आहे उहो तमामु बहितरु आहे, हिन जे करे वायरस असां ते हमिलो नथो करे सघे। इहा उनजी ॻाल्हि ठीकु आहे, पर जेकॾहिं नौजवान जो क़ुव्वत मुदाफ़िअत ठीकु आहे त उहे कैरियर थी सघनि था, यानी उहे बीमारी फैलाए सघनि था पंहिंजे वॾनि जेके उनजा वरडा आहिनि, वॾी उमिरि जा जेके माण्हू उन्हनि जे घर में रहनि था। वालिद साहब थी सघे थो, पंहिंजो ॾाॾो थी सघे थो, ॾाॾी थी सघे थी, या नानो नानी थी सघनि था, जंहिंसां उहे रहनि था, या ॿिया बुज़ुर्ग माण्हू जेके उन्हनि सां रहनि था, उन्हनि में उहे वायरस मुंतक़िल करे सघनि था। त लाज़िमी न आहे त उहो नौजवान मुतासिर थिए, पर उन वायरस जे करे थी सघे थो उनजे घर जा भाती मुतासिर थियनि। नंबर 3 शइ जेका असांखे, जेका मूं ख़ासि करे जेके मीडिया ते काफ़ी शयूं हली रहियूं आहिनि, उहा हिकिड़ी ॾुखोईंदड़ शइ आहे। उहा इहा आहे त हीअ जेका इमदाद हली रही आहे, ख़ासि करे 12,000 जेको एहसास प्रोग्राम जेको वज़ीर आज़म जे तरफ़ां आहे, त उन में हिकिड़ो डिसिप्लिन कोन्हे को, उन में काफ़ी बेक़ाइदगियूं ॾिठियूं वियूं आहिनि। उन में काफ़ी जेके औरतूं आहिनि उहे रश करे बीहनि थियूं, हिक ॿिए सां गॾिजी करे बीहनि थियूं, जेको इन वायरस जे फैलिजण में अहम किरदारु अदा करे थो। यानी तव्हां जेतिरो वेझे हूंदव ओतिरो वायरस तव्हांजे ज़रिए ॿिए में फैलिबो। हिकिड़ो माण्हू हिन जो एतिरो ख़तरनाक आहे, बिल्कुलु TB वांगुरु हीअ फैलिबो आहे। यानी जॾहिं कंहिंखे खंघि आई या कंहिं ॻाल्हायो त उनजे वात मां जेके जरासीम निकिता, उहे वायरस जेके निकिता, उहे ॿिए ताईं मुंतक़िल थींदा। हवा जे ज़रिए थी सघंदा, या तव्हां जेको आहे कंहिंखे खंघि आई त उन हथु इस्तेमालु कयो, उहो हथु वरी कंहिं ॿिए माण्हू खे हथु मिलायईं या उन सां टच थियो त उन में बि वायरस काफ़ी तरीक़े सां फैलिजी सघे थो। हीअ जेको गवर्नमेंट बार बार जेका आहे असां माण्हुनि खे तलक़ीन बि करे, हिदायत बि करे त बाबा तव्हां सोशल डिस्टेंसिंग कयो, यानी हिक ॿिए खां थोरो मुफ़ासिले ते रहो। त इहो इन जे करे आहे त माण्हू जेके आहिनि से वधि खां वधि हिन वायरस खां बचनि। नंबर 4 शइ त इकोनॉमी जेका पहिरीं ई असांजे मुल्क जी इकोनॉमी तमामु जेका आहे असां खसारे में आहे। अमेरिका जहिड़ा मुल्क ऐं सुपर पावर सॾाइण वारा मुल्क बि हिन वायरस खे पहिरियां संजीदा न वरितो। हाणे बाद में जेको आहे सो उते काफ़ी मसइलो करे रहियो आहे, हीउ वायरस काफ़ी फैलिजी रहियो आहे, छाकाणि त उन्हनि जी आबादी जेका आहे असां उन में बुज़ुर्ग माण्हुनि जो रेशो तमामु ज़्यादा आहे। इन जे करे उन में अमवात यानी मौत जो रेशो बि तमामु तनासुब तमामु घणो आहे। कुझु अहिड़ा बि ॾिठा विया आहिनि नौजवान जेके वायरस जे करे उन्हनि खे जेको आहे सो काफ़ी तकलीफ़ ऐं उहे मौत जे किनारे ताईं पहुता बि आहिनि, कुझु फौत बि थी विया आहिनि।
हीउ सॼो दारोमदारु आहे उन नौजवान जे क़ुवत मुदाफ़त वारे सिस्टम ते, इम्यून सिस्टम ते। ऐं जहिड़ो असांजो माना मुल्क आहे ऐं उन में असां जेका सफ़ाई था रखूं ऐं जेको असांजो इम्यून सिस्टम आहे, क़ुवत मुदाफ़त आहे, जेको असां खाधो खाऊं था, उहा असांखे पहिरियां ख़बर आहे त असांजी क़ुवत मुदाफ़त एतिरो ताक़तवर न आहे जो असां हिन वायरस जो मुक़ाबिलो करे सघूं। त लिहाज़ा असांखे करणु छा खपे? असांखे इहो करणु खपे त वधि खां वधि जेका हुकूमत असांखे चई रही आहे त सोशल डिस्टेंसिंग कयो, हिक ॿिए खां दूरि रहो ऐं पंहिंजे ख़ानदान वारनि जो ख़्यालु रखो। त नौजवान जेके हिन खे हल्को था वठनि, त महिरबानी करे इहे उन ते गौर फ़िक्र कनि ऐं असांजी ज़िमेदारी थी थिए। ख़ासि करे जेके पढ़ियल नौजवाननि खे जेका वीडियो जेके ॾिसी रहिया आहिनि या फेसबुक ते जेके फेसबुक इस्तेमालु करे रहिया आहिनि, व्हाट्सएप इस्तेमालु करे रहिया आहिनि, जेके मुंहिंजा शागिर्द थी रहिया आहिनि, उन्हनि ते ज़िमेदारी आहे त उहे पंहिंजे आस पास जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे हीउ पैगाम पहुचाइनि, उन्हनि खे वधि खां वधि पहुचाइनि। असांजो जेको ख़ासि करे सूबो आहे सिंध, इन में तालीम तमामु घटि आहे। सो असां हीअ जेके शयूं ॾिसूं था तमामु ॾुखोईंदड़ आहिनि ऐं माण्हू पंहिंजी बेख़बरी में पाण खे जेको आहे सो हिन वबा जो शिकार करे सघनि था। त बहितर आहे त असां एहतियात कयूं। नंबर 5 शइ इहा आहे त हिन वायरस खे सिर्फ़ु एहतियात सां ई असां शिकस्त ॾेई सघूं था। एहतियात इहो आहे त घरनि में रहूं घणे खां घणो। अच्छा, घरनि में रहण जे करे ऐं बेरोज़गारी जे करे काफ़ी माण्हू परेशान बि आहिनि। त उन्हनि जो हल इहो आहे त पहिरियां त हुकूमत उन्हनि खे सपोर्ट करे थी, काफ़ी ॿिया NGOs या ॿिया इदारा बि उन्हनि खे सपोर्ट कनि था। पर उन में इन शइ जो ख़्यालु ज़रूरु रखिणो आहे त उन में बेक़ाइदगी न थिए, उन में डिसिप्लिन रहे ऐं माण्हू हिक ॿिए खां परे रहनि ऐं उहे सभु क़ाइदा फॉलो कनि जेके बार बार ॾसिया था वञनि। त तव्हां जेको आहे सो जेकॾहिं खंघि थी अचे या कंहिंखे ज़ुकाम आहे, कंहिंजी तबियत ख़राबु आहे, त उहो डॉक्टरनि वटि वञी सघे थो, अस्पताल में वञी करे पंहिंजो चेकअप कराए सघे थो। इन सां इहो थींदो त जल्दी जॾहिं तशख़ीस थींदी त सुञाणप थींदी, मर्ज़ जो इलाजु त कोन्हे को, पर अस्पताल में रही करे उहे पंहिंजो जेको आहे सो कुझु दवाऊं इस्तेमालु करे हिन मां शिफ़ा याब थी सघनि था। पर जेकॾहिं उहो माण्हू हलंदो रहंदो ऐं लापरवाही ॾेखारींदो त सॼो काफ़ी अहिड़ा केस थिया आहिनि त सॼो ख़ानदान जेको आहे हिन बीमारी में मुब्तला थी थो वञे। त इहे शयूं आहिनि जेके असां डिस्कस कयूं वायरस जे बारे में। उमेदु आहे त हिन जेको पैगाम आहे उन ते अमल कयो वेंदो ऐं महिरबानी करे हिन शइ खे सीरियस वठो ऐं हीअ सीरियस आहे बि सही ऐं सिर्फ़ु लापरवाही सां का बि मुश्किल न टरंदी आहे। असांखे सबबुल असबाब बि आहिनि, दवा बि आहे, दुआ बि आहे। इहे सभई शयूं असां साम्हूं रखी करे हिन वायरस जो असां मुक़ाबिलो करे सघूं था। महिरबानी।